हाणे इन जो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो पेपर में कीअं पुछी सघनि था पिया। हाणे मिसाल था वठूं, तव्हांखे मिलियल हूंदो हे बी सेट आहे जंहिंजा मेंबर आहिनि 0 ऐं 4। हाणे चयलु हूंदो दी पावर सेट विल बी, ठीकु आहे, हे तव्हांजो सुवालु हूंदो। हाणे हेठों छा हूंदो, पहिरीं ॻाल्हि तव्हांखे मिसाल ऑप्शन हीअं मिलियल हूंदा 0 4, ठीकु आहे। ऑप्शन बी में मिसाल तव्हांखे चयलु हूंदा ख़ाली 0 4, ठीकु आहे। ऑप्शन सी में तव्हांखे चयलु हूंदो ख़ाली 0 4, ठीकु आहे, ऐं हे 0 4 ऐं हे जेको आहे सो ब्रैकेट ॾिनल। ऑप्शन डी में तव्हांखे चयलु हूंदो, मिसाल मां डी जा ऑप्शन हिते लिखां थो, ख़ाली 0 4 ऐं 0 4, ठीकु आहे। हे जॻह घटि आहे, ईअं सम्झो हिकिड़ी वॾी डिंगी हितां माना विची डिंगी हितां बि ॾिनल अथसि, हिन जे ॿाहिरों बि ॾिनल आहे। हाणे ॾिसो तव्हांखे हिन टाइप जा ऑप्शन ॾेई सघनि था पिया। पहिरें में छा कयो अथऊं, जेको सेट पाण आहे, ठीकु आहे, पहिरियों त शायदि मां तव्हांखे पॉइंट ॿुधाइणु विसरी वियो आहे, ॿुधाईंदो हलां त हे जेकॾहिं सभु मातहत सेट आहिनि त जेको हे सेट आहे ए जंहिंमें हे सभु ठहिया आहिनि इनखे चइबो आहे बाला सेट, ठीकु आहे। शायदि मां न ॿुधायो या ॿुधायो मूंखे ध्यान में नथो अचे, हिनखे पाण छा चवंदासीं, बाला। हे सभु मातहत त हे छा थी वियो, बाला। जीअं हेडमास्टर जो एग्ज़ाम्पल ॾिनोमांव त उहो बाला अफ़सर हूंदो आहे, उनजे हेठों बाक़ी सभु छा हूंदा आहिनि, मातहत हूंदा आहिनि। घर में जेको वालिद साहिबु हूंदो आहे उहो असांजो बाला हूंदो आहे, औलाद सॼी उनजी छा हूंदी आहे, मातहत हूंदी आहे, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां हे हिनजा मातहत सेट, हे हुनजो छा थी वेंदो, बाला सेट। ऐं इंग्लिश में हिनखे चइबो आहे सुपर सेट, ठीकु आहे। इहो नालो यादि करे छॾियो, हे छा आहे, सुपर सेट, ऐं हे सभु छा आहिनि, सब सेट्स। पर सब सेट्स में फर्दर ॿ कैटेगरी हूंदियूं आहिनि, हे सभु जेके आहिनि प्रॉपर सब सेट्स आहिनि, ऐं हिकिड़ो हे जेको आहे इहो कहिड़ो आहे, इम्प्रॉपर सब सेट आहे, ठीकु आहे। हाणे चऊं था पिया त हिननि में पहिरें में छा करे छॾियो आहे, जेको बाला सेट हुयो यानी कि सुपर सेट हो, उनजे ॿाहिरों डिंगियूं ॾेई करे रखी छॾियो अथऊं। हाणे घणा छोकिरा हिन खॾ में बि किरंदा आहिनि, हिनखे टिक करे छॾींदा आहिनि, ठीकु आहे। हाणे इहो ग़लति आहे, छो जो इहो पाण जेको ख़ुदि सेट आहे सुपर सेट, उनजे ॿाहिरों डिंगियूं ॾेई करे असांखे थोरो ब्लफ कयो अथऊं, बेवकूफ़ बणायो अथऊं। हिन में छा कयो अथऊं, ख़ाली बि रखियो अथऊं ऐं सिंगल बि रखियो अथऊं, पर जेका जोड़ी ठहणी हुई, हाणे हिन जा कुल 4 सेट ठहंदा, छो जो 2 मेंबर अथसि न, ठीकु आहे। हाणे हिन जा 4 ठहंदा, यानी ख़ाली, वरी उनखां पोइ ॾिसो अलॻि अलॻि रखियो अथऊं, उनखां पोइ जोड़ी, इन खां अलावा अॻिते त ठही नथो सघे, छो जो आहिनि ई कुल 2 न, जोड़ी उहा ठही वई। हाणे हिन में वरी छा कयो अथऊं, जोड़ी वारी मतिलबु न रखी अथऊं, इन करे हे बि असांजो ऑप्शन छा थी वेंदो, ग़लति थी वेंदो। हाणे हिन में ॾिसो छा कयो अथऊं, ख़ाली बि रखियो अथऊं 0 ऐं 4, माना 0 अलॻि 4 अलॻि, वरी 0 4 बि रखियो अथऊं, पर जेका डिंगी हुई उहा हिते ॿाहिरों जे बजाए छा कयो अथऊं, 3 सेटनि खां पोइ हिते ॾेई विया आहिनि, ठीकु आहे। इहो पास पेपर में हिकिड़े में क्वेश्चन आयल अथव। वरी हिन में जेको आहे हे असांजो सही ऑप्शन आहे, ॾिसो ख़ाली 0 अलॻि 4 अलॻि, 0 4 रखी, उन खां पोइ जेको आहे सो ॿाहिरों बि डिंगी हेॾो बि ॾिनी अथऊं, हे तव्हांजो सही जवाबु आहे। त हिन टाइप जा क्वेश्चन जेके आहिनि सो पेपर में अची सघनि था पिया। अच्छा, हाणे सुवाल इहो पैदा थिए थो त असांखे सर कीअं ख़बर पए त कहिड़े सेट जा मेंबर 8 ठहंदा। हाणे हिन जा 4 कीअं ठहंदा, कीअं ख़बर पए, ठीकु आहे, 8 ठहंदा कीअं ख़बर पए। हाणे उन लाइ सभिनि खां पहिरियों असांखे पावर जेको आहे सिखणो पवंदो। शायदि पहिरियों ट्रायल क्लासिस में बि मां तव्हांखे सेखारिया हुआ, जे न सेखारियो आहे त सम्झो। ॾिसो 2 पावर 3, हाणे हिन में घणा स्टूडेंट छा ग़लती कंदा आहिनि, 2 खे 3 सां ज़र्ब कंदा आहिनि, जेको छा आहे, ग़लति आहे। जेको पावर हूंदो आहे उहो सिर्फ़ु तव्हांखे ॿुधाईंदो आहे केतिरा दफ़ा, बसि। यानी असांखे चयलु आहे त 2 खे 2 सां ई ज़र्ब कयो, हर अंग पाण सां ई ज़र्ब थींदो आहे पावर वारी सूरत में, यादि रखो। 2 कंहिंसां ज़र्ब थींदो, 2 सां ई ज़र्ब थींदो, पर घणा दफ़ा, 3 दफ़ा। इन जो मतिलबु आहे जेकॾहिं 2 पावर 3 हूंदो, असां उनखे खोले करे हीअं लिखंदासीं 2 × 2 × 2, यानी 2 खे 2 सां 3 दफ़ा ज़र्ब कंदासीं, ठीकु आहे। 2 खे कंहिंसां 3 सां ज़र्ब न करिणो, 2 खे कंहिंसां ज़र्ब करिणो आहे, 2 सां ई ज़र्ब करिणो आहे, पर घणा दफ़ा, 3 दफ़ा, ठीकु आहे। अच्छा, जेकॾहिं 2 जे मथां पावर 4 हुजे, हाणे छा कयूं आहे, 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2, 2 खे 2 सां घणा दफ़ा, 4 दफ़ा ज़र्ब कयूं आहे। हे एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल 5 जे मथां पावर 3 आहे, त इन जो मतिलबु छा कंदासीं, 5 खे 3 सां ज़र्ब कंदासीं, ईअं न, इहो ग़लति आहे। 5 खे 3 सां ज़र्ब न करिणो, 3 सिर्फ़ु दफ़ा ॿुधायल आहे, त लिखो 5 ई, पर घणा दफ़ा, 3 दफ़ा। इनखे हीअं लिखंदासीं 5 × 5 × 5, 5 खे 5 सां 3 दफ़ा ज़र्ब, 5 × 5 = 25, 25 दरमियान 5 125, ठीकु आहे। इहो पावर छॾाइण जो तरीक़ो। मिसाल था वठूं 4 पावर 3, त 4 खे 4 सां ई घणा दफ़ा, 3 दफ़ा ज़र्ब कंदासीं। 2 पावर 5, इन जो मतिलबु छा आहे, 2 खे 2 सां घणा दफ़ा लिखी वेंदासीं, 3 हे 4 हे 5 लिखी वेंदासीं। इहो आहे पावर छॾाइण जो तरीक़ो। हाणे अचूं था पिया त जेको आहे सो असांखे कीअं ख़बर पए केतिरा मातहत सेट ठहंदा, हुनजो तव्हांखे मां सिंपल फार्मूलो ॿुधायां थो। जॾहिं बि तव्हांखे चए न केतिरा मातहत सेट ठहंदा, तव्हां चुप करे 2 लिखी छॾंदो, हमेशह छा लिखंदो, 2। हाणे उन जे मथां पावर ॾींदो
उहो नंबर ॾींदो जेतिरा उन में तादाद हूंदी। जेकॾहिं हिन में ॾिसूं हिन में घणा आहिनि मेंबर, 1 2, त इन जो मतिलबु आहे पावर बि घणो ॾींदासीं 2। हाणे इन जो मतिलबु आहे ॿिनि खे ॿिनि सां ज़रब करिणो आहे घणा दफ़ा, 2 दफ़ा, 2 × 2, हे घणो थी वेंदो 2 × 4। इन जो मतिलबु आहे हिन जा जेके मातहत सेट ठहंदा उहे 4, ॾिसो 4 ठहिया आहिनि न, हे 1 हे 2 हे 3 हे 4, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिते हे सेट हुजे हा A B ऐं C, हाणे चवंदा इन जा मातहत सेट ॻोल्हियो, त तव्हां चुप करे छा लिखो आहे, 2 लिखो आहे। हाणे ॿिनि जे मथां पावर घणो ॾींदो, तव्हां ॾिसंदो मेंबर घणा आहिनि, 1 2 3 मेंबर आहिनि, त पावर बि घणो ॾींदो 3। हाणे हिन जो मतिलबु आहे ॿिनि खे 3 सां न बल्कि ॿिनि खे ॿिनि सां ई घणा दफ़ा ज़रब कंदो, 3 दफ़ा, 2 × 2 × 2, हे 2 × 4, 4 × 8। इन जो मतिलबु आहे हिन जा जेके मातहत सेट ठहंदा उहे घणा ठहंदा, 8 ठहंदा, ठीकु आहे। हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल हे सेट आहे 1 2 4 6, हिन जो नालो आहे A। हाणे चए थो फाइंड, हाणे इहो न चए थो फाइंड सबसेट, चए थो फाइंड द नंबर ऑफ सबसेट्स, नंबर ऑफ सबसेट्स, ठीकु आहे। हाणे चए थो नंबर जो मतिलबु हूंदो आहे तादाद, चए थो सिर्फ़ु तादाद ॿुधायो त केतिरो ठहंदो। जेकॾहिं चए न सबसेट ॻोल्हियो, पोइ चवंदा फाइंड दी सबसेट्स ऑफ द फॉलोइंग, हे नंबर ऑफ न फाइंड दी सबसेट्स। हाणे छो चयल आहे नंबर ऑफ सबसेट्स, त जॾहिं बि नंबर ऑफ सबसेट्स चयल हुजे तव्हां चुप करे छा लिखी छॾंदो, 2। हाणे ॻणींदो मेंबर घणा अथसि, 1 2 3 4 मेंबर अथसि। इन जो मतिलबु आहे ॿिनि खे ॿिनि सां घणा दफ़ा ज़रब करे वेंदो, 4 दफ़ा ज़रब करे वेंदो। हे 2 × 4, हे 4 × 8, हे 8 × 16, इन जो मतिलबु आहे 16 मेंबर ठहंदा, ठीकु आहे। इहो आहे हिन जो फार्मूलो, छा हिन खे पाण चवंदा आहियूं 2 पावर n। n जो मतिलबु छा हूंदो आहे, n जो मतिलबु हूंदो आहे नंबर ऑफ मेंबर्स, माना इहो फार्मूले जो मतिलबु हूंदो आहे हर जॻह ते इहो अप्लाई थींदो। जंहिंजा 3 हूंदा A B C उन ते बि साॻियो, जंहिंजा 4 मेंबर हूंदा A B C ऐं D उन ते बि साॻियो फार्मूलो अप्लाई थींदो, सभिनी ते साॻियो फार्मूलो। n में छा मुराद आहे, नंबर ऑफ मेंबर्स, यानी 2 लिखंदो, n जी जॻह ते नंबर ॻणींदो घणा आहिनि, 4 मेंबर आहिनि त हिते 4 लिखंदो। जेकॾहिं मिसाल हीअं हुजे हा 1 2 3 4 5 ऐं 6। हाणे तव्हांखे चवंदा फाइंड नंबर ऑफ सबसेट्स। हाणे तव्हां छा कंदो, चुप करे घणो लिखी छॾंदो, 2। हाणे पावर छा ॾियणो आहे, इन खे n ॾिनल आहे, n जो मतिलबु आहे नंबर ऑफ मेंबर्स। हाणे ॻणींदासीं 1 2 3 4 5 6, त इन जो मतिलबु आहे हिते घणो छा लिखंदासीं, 6। सॉल्व कीअं कंदासीं, ॿिनि खे ॿिनि सां घणा दफ़ा ज़रब करे वेंदासीं, 6 दफ़ा ज़रब करे वेंदासीं। ॾिसो करे ॾिसूं था घणा मेंबर अचनि था, ॾिसो 2 × 4, 4 × 8, 8 × 16, 1 16 2 32, 32 दरमियान 2 घणो थी वियो 64। इन जो मतिलबु आहे जेको उहो हे वारो सेट हुयो इन जा घणा सबसेट ठहंदा, 64 सबसेट ठहंदा। ॻाल्हि सम्झ में आयव। हाणे असां सिखियासीं पावर सेट कीअं ॻोल्हिबो आहे, ठीकु आहे। सग सेट यानी उअं ई मातहत सेट ॻोल्हे छॾो, हिकिड़ी ॾिंगी हेॾो ऐं हिकिड़ी ॾिंगी आख़िर में, तव्हांजो सभु सेट न पावर सेट ठही वियो, ठीकु आहे। सिंधी में जेके पाण चवंदा आहियूं सग सेट। उनखां पोइ असां सिखियोसीं त फार्मूलो छा आहे, नंबर ऑफ सबसेट्स ॻोल्हण जो। मातहत सेट केतिरा थींदा उन लाइ फार्मूलो इहो आहे, चुप करे 2 लिखो, मथां जेतिरा उनजे अंदरि मेंबर हुजनि ओतिरो उनजे मथां नंबर ॾींदो, 3 हुजनि त 3, 4 हुजनि त 4 लिखंदो। अॻिते सॉल्व करण जो तरीक़ो तव्हांखे मां सेखारे छॾियो। थैंक यू सो मच। हाणे सुभाणे पाण सिखंदासीं जेके चेन वारा सेट आहिनि उन्हनि जा मातहत सेट कीअं ॻोल्हिबा। मिसाल था वठूं A B C ऐं D। हाणे असांखे ख़बर आहे 2 पावर n जे हिसाब सां, इन जो मतिलबु आहे 2 जे मथां पावर घणो ॾींदासीं, 4, 2 दरमियान 2 दरमियान 2 दरमियान 2, 2 × 4, 4 × 8, 8 × 16। इन जो मतिलबु आहे हिन जा सभु सेट घणा ठहंदा, 16। हाणे इहो पाण सुभाणे सिखंदासीं, पर तव्हांखे मां ईअं एडवांस में ॾेई छॾियां थो, जंहिंखे न ईंदो आहे तव्हां पंहिंजे तरफ़ां पूरा करे ॾेखारियो, जंहिंमें रिपीट बि न थियनि ऐं 16 मेंबर ठाहे ॾेखारियो। जेकॾहिं तव्हां ठाहे वियो त वेल एंड गुड, न त सुभाणे मां तव्हांखे बिल्कुलु आसानी सां जीअं हलवो करे जेको आहे सो ठाहे ॾिबो आहे, ईअं ठाहे ॾींदुमि, स्टेप्स ठाहे ॾींदुमि, तव्हां बिल्कुलु आसानी सां 16 मेंबर पूरा कंदो। हिन में गड़बड़ थी वेंदी आहे, अक्सर 16 पूरा न थींदा आहिनि या केस जेके आहिनि जेको आहिनि सो सेट रिपीट थी वेंदा आहिनि। सुभाणे इंशाअल्लाह हिन ते वर्क कंदासीं। गुड नाइट, थैंक यू सो मच।